जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 25 नवंबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास शुक्ल पक्ष जी 13 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। अगर कोई नओं कमु शुरू करण था चाहिनि, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। भाग्य बि अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं थोरो तनाव सां भरियल रहण थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त योगा या मेडिटेशन करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य बाक़ी ठीकु रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ हनुमान जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जो साबित थी थो सघे। व्यापार में वाधारो थियण जी बि संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे। साण ई साण हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते बि थोरो ध्यानु रखण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। ओवरऑल अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ तमामु एवरेज रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। समाज में बि मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति बि थींदी। स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई न कोई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करणु या कोई नई शइ वठणु तमामु अवॉइड करणो आहे। प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट बि अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। साधु वासवानी जयंती या शाकाहारी दिन। त अॼु जे ॾींहुं जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे, सिंधियुनि जो जेको संत हुयो श्री साधु वासवानी, हुननि जी जयंती आहे। अॼु जे ॾींहं में घणा ई माण्हू मीटलेस डे मल्हाईंदा आहिनि, यानी नॉनवेज जेके खाईंदड़ माण्हू आहिनि अॼु जे ॾींहुं
हुननि खे समर्पित करे नॉनवेज न खाईंदा आहिनि। ऐं दादा वासवाणी त हमेशह इहा ई शिक्षा ॾींदा हुया कि माण्हूअ खे वेजिटेरियन थियणु खपे, जेतिरो थी सघे नॉनवेज खां परहेज़ करणु खपे, छो त हिन खे तामसी चयो वियो आहे। तामसी यानी तव्हांजो जेको तमस गुण आहे उहो वधाईंदो आहे। साण ई साण जेके वॾा असांजा चवंदा हुया कि जहिड़ो खाओ अन तहिड़ो थींदो मन, त थी सघे त अॼु जे ॾींहुं साण ई साण हमेशह लाइ अगरि तव्हां इहो करे सघो त यू शुड गो फॉर वेजिटेरियन फूड ऐं तव्हांखे वेजिटेरियन पाण खे ठाहिणु खपे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे क्रिश जो, जेके चेंबूर बॉम्बे जा रहंदड़ आहिनि। ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे पढ़ाई में जाम स्लो था हलनि, हुननि जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त क्रिश जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांजी हींअर शनि जी महादशा थी हले। हुन जे लाइ तव्हांखे निम्न तौर सां शनि जा उपाय करणु खपनि। साण ई साण थी सघे त मंगल जे ॾींहुं ऐं छंछर जे ॾींहुं हनुमान मंदिर वञणु खपे। मंगल जे ॾींहुं काई न काई मिठी शइ जो भोग लॻायो, छंछर जे ॾींहुं हनुमान जी ते तेल चाढ़ियो, त तव्हांजा सभु कम सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।